بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। يا أيها الذين آمنوا لا تتخذوا عدوي وعدوكم أولياء تلقون إليهم بالمودة وقد كفروا بما جاءكم من الحق يخرجون الرسول وإياكم أن تؤمنوا بالله ربكم إن كنتم خرجتم جهادا في سبيلي وابتغاء مرضاتي تسرون إليهم بالمودة وأنا أعلم بما أخفيتم وما أعلنتم ومن يفعله منكم فقد ضل سواء السبيل ए मोमिनो तव्हां मुंहिंजे ऐं पंहिंजे दुश्मननि खे दोस्त न बनायो। तव्हां उन्हनि ॾांहुं दोस्ती जे करे रसूल अरबी जूं ख़बरूं पहुचायो था। हालांकि तहक़ीक़ इन्हनि हक़ जो इनकार कयो जेको तव्हां ॾिठो थो। उन्हनि रसूल अरबी ऐं तव्हां खे हिजरत कराई इन लाइ जो तव्हां अल्लाह ते ईमान आंदो जेको तव्हांजो रब आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट में जिहाद लाइ निकिता ऐं तव्हां मुंहिंजी रज़ा घुरो था त इन्हनि सां दोस्ती न रखो। तव्हां इन्हनि खे दोस्ती जे करे खुफ़िया ख़बरूं पहुचायो था ऐं आउं तव्हांजे मख़फ़ी ऐं ज़ाहिर खे वधीक ॼाणा थो। ऐं तव्हां मां जंहिं माण्हू ईअं कयो उहो बेशक उहो सही रस्ते तां गुमराह थियो। إن يثقفوكم يكونوا لكم أعداء ويبسطوا إليكم أيديهم وألسنتهم بالسوء وودوا لو تكفرون जेकॾहिं इहे काफ़र तव्हां खे लहनि त तव्हां सां दुश्मनी कनि ऐं तव्हां ॾांहुं जंग लाइ हथ वधाइनि ऐं पंहिंजी ज़बान खे बुराई लाइ हलाइनि ऐं इहे ख़्वाहिश कनि था त काश तव्हां काफ़र थियो। لن تنفعكم أرحامكم ولا أولادكم يوم القيامة يفصل بينكم والله بما تعملون بصير हरगिज़ क़यामत जे ॾींहुं तव्हां खे तव्हांजो माइटियूं ऐं औलाद नफ़ो न ॾींदा। अल्लाह ताला तव्हां जे विच में फ़ैसिलो कंदो ऐं अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे। قد كانت لكم أسوة حسنة في إبراهيم والذين معه إذ قالوا لقومهم إنا براء منكم ومما تعبدون من دون الله كفرنا بكم وبدا بيننا وبينكم العداوة والبغضاء أبدا حتى تؤمنوا بالله وحده إلا قول إبراهيم لأبيه لأستغفرن لك وما أملك لك من الله من شيء ربنا عليك توكلنا وإليك أنبنا وإليك المصير बेशक तव्हां मुस्लमाननि लाइ सुहिणी पैरवी आहे हज़रत इब्राहिम जे कौलनि में ऐं जेके मोमिन सां गॾु हुआ। जंहिं वक़्तु इन्हनि पंहिंजी क़ौम खे चयो बेशक असीं तव्हां खां ऐं तव्हांजे बुतनि खां बेज़ार आहियूं जंहिंजी तव्हां अल्लाह खां सवाइ इबादत करियो था। असीं तव्हांजो इनकार करियूं था ऐं तव्हां ऐं असांजे विच में हमेशह लाइ दुश्मनी ऐं बोज़ पैदा थियो आहे एसिताईं जो तव्हां अल्लाह ते ईमान आणियो जेको वहदहू ला शरीक लहू आहे सवाइ उन कौल इब्राहिम जे जेको उन संदसि चाचे लाइ चयो हो त आउं तुंहिंजे लाइ ज़रूर बख़्शिश तलब कंदुसि ऐं आउं अल्लाह जे हुज़ूर में तो लाइ कंहिं शइ जो मालिक न आहियां। हे असांजा रब असां तो ते तवक्कल कई ऐं तो ॾांहुं रुजू थियासीं ऐं तो ॾांहुं मोटणो आहे। ربنا لا تجعلنا فتنة للذين كفروا واغفر لنا ربنا إنك أنت العزيز الحكيم हे असांजा रब तूं असांखे काफ़रनि जे फितने यानी आज़माइश में न विझ ऐं हे असांजा रब
तूं असांखे बख़्श कर बेशक तूं गालिब हिकमत वारो आहीं لقد كان لكم فيهم أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر ومن يتول فإن الله هو الغني الحميد बेशक तहक़ीक़ तव्हां लाइ उन्हनि में सुहिणी पैरवी हुई अहिड़े माण्हू लाइ जेको अलाह ताला ऐं क़यामत में उमीद रखे थो ऐं जेको माण्हू उन खां मुंहुं मोड़े थो उहो बेशक अलाह ताला ई गनी ऐं सारायल आहे عسى الله أن يجعل بينكم وبين الذين عاديتم منهم مودة والله قدير والله غفور رحيم क़रीब आहे जो अलाह ताला तव्हांजे ऐं तव्हांजे दुश्मन जे विच में दोस्ती कराए छॾे ऐं अलाह क़ादिर आहे ऐं अलाह गफ़ूर रहीम आहे हिन आयत जो मक़सद तफ़सीर ही आहे जिन्हनि मुखालफ़नि खे अलाह ताला ईमान जी तौफ़ीक़ बख़्शी पोइ जॾहिं मक्को मुकरम में फतह थियो पोइ इन्हनि तव्हांजे अज़ीज़नि ईमान आंदो ऐं तव्हांजी पाण में दुश्मनी ख़तम थी हवाले लाइ ॾिसां तफ़सील नसबी शरीफ़ لا ينهاكم الله عن الذين لم يقاتلوكم في الدين ولم يخرجوكم من دياركم أن تبروهم وتقسطوا إليهم إن الله يحب المقسطين जेके माण्हू दीन में तव्हां सां नथा विढ़नि पियो अलाह ताला तव्हांखे अहिड़नि माण्हुनि सां एहसान ऐं इंसाफ़ करण जी मन नथो फरमाए बेशक अलाह ताला इंसाफ़ कंदड़नि सां मोहबत रखे थो إنما ينهاكم الله عن الذين قاتلوكم في الدين وأخرجوكم من دياركم وظاهروا على إخراجكم أن تولوهم ومن يتولهم فأولئك هم الظالمون जेके माण्हू दीन में तव्हां सां विढ़नि था ऐं इन्हनि तव्हांखे तव्हांजे घरनि मां ॿाहिरि कढियो ऐं तव्हांजे कढण लाइ इन्हनि मदद कई अलाह ताला फ़क़ति अहिड़नि माण्हुनि सां दोस्तीअ जी तव्हांखे मन फरमाए थो ऐं जेको माण्हू उन्हनि सां दोस्ती रखंदो पोइ उहे ई ज़ालिम आहिनि يا أيها الذين آمنوا إذا جاءكم المؤمنات مهاجرات فامتحنوهن الله أعلم بإيمانهن فإن علمتموهن مؤمنات فلا ترجعوهن إلى الكفار لا هن حل لهم ولا هم يحلون لهن وآتوهم ما أنفقوا ولا جناح عليكم أن تنكحوهن إذا آتيتموهن أجورهن ولا تمسكوا بعصم الكوافر واسألوا ما أنفقتم وليسألوا ما أنفقوا ذلكم حكم الله يحكم بينكم والله عليم حكيم اے مومنو जॾहिं तव्हां वटि मोमिन औरतूं काफ़रनि वटां हिजरत करे अचनि पोइ तव्हां उन्हनि जो इम्तिहान वठो अलाह ताला उन्हनि जे ईमान खे बहितर ॼाणे थो पोइ जेकॾहिं तव्हां इन्हनि खे मोमिन मालूम करियो पोइ तव्हां उन्हनि खे काफ़रनि ॾांहुं न मोटायो इहे काफ़रनि लाइ हलाल नाहिनि ऐं न इहे काफ़र इन्हनि लाइ हलाल आहिनि ऐं तव्हां उन्हनि जे मुड़सनि खे ॾियो जेको उन्हनि ख़र्च कयो आहे ऐं तव्हां मोमिननि ते को गुनाह कोन्हे जो तव्हां उन्हनि औरतुनि सां निकाह कयो जॾहिं त खेनि संदन महरूं अदा करियो ऐं काफ़र औरतुनि जे निकाह ते मज़बूत न थियो ऐं तव्हां उन्हनि खां घुरो जेको तव्हां ख़र्च कयो ऐं इहे काफ़र तव्हां खां घुरनि जेको उन्हनि ख़र्च कयो इहो तव्हां लाइ अलाह जो हुकुम आहे उहो तव्हांजे विच में फ़ैसिलो करे थो ऐं अलाह ताला हमेशह ॼाणदड़ हिकमत वारो आहे وإن فاتكم شيء من أزواجكم إلى الكفار فعاقبتم فآتوا الذين ذهبت أزواجهم مثل ما أنفقوا واتقوا الله الذي أنتم به مؤمنون ऐं जेकॾहिं तव्हांजे हथ मां कुझु औरतूं के सबब जे करे काफ़रनि ॾांहुं निकिरी वञनि पोइ तव्हां उन्हनि खे सज़ा ॾियो पोइ जिन माण्हुनि जूं घरवारियूं वयूं आहिनि उन्हनि खे माल गनीमत मां एतिरो ॾियो जेतिरो उन्हनि ख़र्च कयो आहे
ऐं तव्हां अल्लाह ताला खां डिॼो जंहिं ते तव्हां यकीन रखंदड़ आहियो। يا أيها النبي إذا جاءك المؤمنات يبايعنك على ألا يشركن بالله شيئا ولا يسرقن ولا يزنين ولا يقتلن أولادهن ولا يأتين ببهتان يفترينه بين أيديهن وأرجلهن ولا يعصينك في معروف فبايعهن واستغفر لهن الله إن الله غفور رحيم. اے सच्चा नबी जंहिं वक़्तु तव्हां वटि मोमिन औरतूं अचनि ऐं उन ॻाल्हि ते बेअत कनि त उहे अलाह सां गॾु कंहिंखे शरीक न कंदियूं ऐं न चोरी कंदियूं ऐं न बदकारी कंदियूं ऐं न उहे पंहिंजे औलादनि खे क़त्ल कंदियूं ऐं न इहे बोहतान आणींदियूं जंहिंखे पंहिंजे हथनि ऐं पेरनि सां घड़ीनि थियूं ऐं भलाई जे कमनि में तव्हांजी बेफ़रमानी न कंदियूं पोइ तव्हां इन्हनि औरतुनि सां बेअत करियो ऐं तव्हां अलाह खां उन्हनि लाइ बख़्शिश तलब करियो बेशक अलाह ताला बख़्शींदड़ बाजारो आहे। يا أيها الذين آمنوا لا تتولوا قوما غضب الله عليهم قد يئسوا من الآخرة كما يئس الكفار من أصحاب القبور. اے مومنو तव्हां उन क़ौम सां कतन दोस्ती न रखो जिन ते अलाह ताला ग़ज़ब कयो आहे उहे आख़िरत खां नामी थिया जीअं काफ़र क़ब्रुनि वारनि खां नामी थिया।